या बांग पंहिंजी मस्जिद जी बांग पूरी थी तो वरी बांग जो भी मसइलो ॿुधाए। हाँ घोड़े के जो बांग ॾिनो चई तो वेठो जमायत हित वेठी आहे माल केर पर बिना मशूरे के कम न कंदा कयो। तबलीग जमात वारा केॾा होशियार आहिनि। शबे जुमा जे ख़ल्क़ गॾु थींदी न पंहिंजे टाइम ते नमाज़ पढ़ंदा बिना लाउड जे बांग ॾींदा त मजमो न टुटे। जमायत सभु हिते वेठी आहे नमाज़ केरु पढ़ंदो। ॿियो बांग जो मसइलो इहो आहे तो जाते तव्हां वेठा आहियो उतां जे वेझे वारी मस्जिद जे बांग जो एतिराम। असांजे शहर में बांग ईंदी न साईं चुप चुप बांग थिए बांग थिए बांग थिए सखर में 1.5 कलाक बांगा हलंदियूं माठ कयूं वेठा तो ॻाल्हायो पंहिंजी पाड़े जी मस्जिद जेका वेझी मस्जिद आहे उन बांग जो एतिराम आहे बसि। सखर में 360 मस्जिदियूं तव्हां 2 कलाक माठ कयूं वेठा इहो मसइलो यादि करे छॾियो।